काज़ी फैज़ महमद साईं तमामु सुठो माण्हू हूंदो हो ऐं नंढे वॾे सां दोस्तनि सां तमामु सुठे अख़लाक सां पेश ईंदो। ॿोली वारे बिल पेश थियण खां अॻु उन वक़्त जे सदर ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिंध जे दानिशरनि खे घुरायो त काज़ी फैज़ महमद पिणु उन कॉन्फ्रेंस में शिरकत कई। उन कॉन्फ्रेंस में ख़िताब कंदे हिन सिंधी ॿोली जी भरपूर वकालत कई। उन ख़िताब दौरान चयो त जेकॾहिं सिंधी ज़बान ख़तमु थींदी त उन सां गॾु सिंध जो रूह बि ख़तमु थी वेंदो। जो सारी काइनात जो रूह आहे, उन जी रूह जे मरण सां सॼी काइनात जो नुक़सानु थींदो। असां सिंध जे माण्हुनि जी उहा घुर आहे त सिंधी ज़बान खे क़ौमी ज़बान ठाहिरायो वञे ऐं नओं आइन जॾहिं ठहे तॾहिं पंजाबी, पश्तो, बलोची ऐं सिंधी ज़बाननि खे क़ौमी ज़बानूं तस्लीम कयूं वञनि। मां सिंध जी सीरत ऐं सूरत ॿिन्ही जो आशिक़ आहियां। सीरत जी माना आहे रूह ऐं सूरत जी माना ॿोली। छल मुंहिंजी मिठड़ी सिंध पंहिंजी सीरत ऐं सूरत सां क़यामत ताईं क़ाइम ऐं दाइम रहे। काज़ी फैज़ महमद जा मौलाना हसरत मुहानी साहब रूह जा रिश्ता हुआ। सिंध जे इल्म ऐं ॾाहप जी अलामत अलामा आया काज़ी ऐं एल्सा काज़ी खेसि पुट करे छॾींदा हुआ। फ़लसफ़े ॾांहुं रुगबत विखेसि अलामा आया काज़ी वटां ई मिली। साईं जेम्स सां बि गॾु उन कमु कयो। जमशेद सरवानी वारनि सां गॾु कमु कयईं। हातम अडवी वारनि सां गॾिजी कमु कयईं। छो त उहे इन ख़्याल जा हुआ त सिंध जे क़ौम जी का ख़िदमत कजे, सिंधी माण्हुनि जी ख़िदमत कजे। बरे सगीर में अमन क़ाइमु करण लाइ बि काज़ी फैज़ महमद भरपूर कोशिशूं वरितियूं। हिन जे कम सां सचाई सबबि सभु खेसि इज़त जी निगाह सां ॾिसंदा हुआ। काज़ी साहब जे घण रुकी शख़्सियत खे संदसि दोस्त ऐं अज़ीम अॻवान शेख मुजीबुर रहमान जी न्याणी ऐं बांग्लादेश जी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद हीअं बयानु करे थी। काज़ी फैज़ महमद जो गैर मामूली दिलेरी मां जागीरदारी ऐं आमरियत ख़िलाफ़ विढ़णु ऐं हारियुनि जे हक़नि सां कमिटमेंट बरे सगीर में अमन, सूबनि जी ख़ुदमुख़्तियारी, औरतुनि जे हक़नि ऐं हिन जा तसौफ़ जे तबलीग लाइ खयल क़दम या संदसि फ़लसफ़ो यकीनन उत्साह ॾियण लाइ वॾा ज़रिया हुआ।